नाज़रीन, वगण में रमज़ान शरीफ जो भलारो महीनो ईंदे ई महांगाई उरुज ते थी वई। वापारियुनि पारां रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ शयुनि जा रेट आसमान ते पहुचाए छॾिया। इन ते ॾिसूं था वगण मां फतेह मोहम्मद अब्बासी जी ही रिपोर्ट। वगण में रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो ईंदे ई महांगाई माण्हुनि जूं मतियूं मुंझाए छॾियूं। वापारियुनि पारां रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ शयुनि जा रेट आसमान ते पहुचाए छॾिया आहिनि। वगण शहर में वापारियुनि पंहिंजा मनपसंदि अघ मुक़ररु करे छॾिया। ज़िले इंतिज़ामिया ख़ामोश तमाशे बणियल। ग़रीब मिसकिन ॿिनि वेलनि लाइ सख़्तु परेशान। दुकानदारनि हिक हटी क़ाइमु करे छॾी। रमज़ान मुबारक ईंदे ई आम वापे जी शयुनि जे अघनि में घाटे टोड़ इज़ाफ़ो करे मुनाफ़िक़ोर वापारियुनि हर आम वापे जी शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि, जंहिं सबबु पूरे तबिको सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। खंड 180 खां 200 रुपया ताईं विकिरो थियण लॻी। रूह अफ़ज़ा 480 खां 500 रुपया, गिहु आयल 500 खां 555 रुपया फ़ी किलो विकिरो कयो पियो वञे, जॾहिं त दालियूं बि महांगियूं थी वियूं आहिनि। ॿिए तरफ़ सब्ज़ी समेत मच्छी 500 रुपया, गोश्त 1000 खां 1200 रुपया, मुर्गे जो गोश्त 750 खां 800 रुपया अघु मुक़ररु ऐं ॿियूं आम वापे वारियूं शयूं पिणु महांगियूं करे ग़रीब मिसकिन माण्हुनि खे हिन भलारे रमज़ान जे महीने में ॿिन्ही हथनि सां लुटे सख़्तु परेशान कयो वियो आहे। जॾहिं त फ्रूट जा अघ बि आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि ऐं मिसकिन आवाम खे रिलीफ नाहे ॾिनो वियो। जॾहिं त ॿिए तरफ़ DC कंबर मार्केट कमेटी बि महांगाई जे हिन अहम मामले ते को बि ध्यानु नाहे ॾिनो। ॿिए पासे शहरनि एसेज न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुर्गी जो 400 रुपया किलो हूंदो हुओ, 800 रुपया थी वई आहे। मुङनि जी दाल, चणनि जी दाल महांगाई थी आहे। ग़रीब जे खाद खुराक खां शयूं सभु महांगियूं थी वियूं आहिनि ऐं महांगाई उरूज ते आहे। असांजी अपील आहे SDM खे ऐं DC कंबर शहजाद कोट खे त बराए महिरबानी रेट लिस्टियूं लॻाए ऐं हे जेके मुक़ररु अघ रोज़मर्रा जूं शयूं आसमान ते पहुची चुकियूं आहिनि। हर शइ ग़रीब जे पहुच खां परे थींदी थी वञे। एतिरी त महांगाई वधी वई आहे जो ग़रीब दाल बि नथो वठी सघे। ॿिनि वेलनि जी मानीअ जे लाइ त परेशान आहे, पर हिक टाइम ते दाल बि नथो वठी सघे, नई वरी दाल पंहिंजे बचनि खे खाराए सघे थो। बेरोज़गारी बि वधीक आहे। उन खां पोइ महांगाई आहे, रेट लिस्टियूं कोन्हनि। ऑफिसर पंहिंजे ऑफिसनि मां ॿाहिरि निकिरण लाइ तयारु भलारो महीनो बीहंदे ई हिते आम वापे जी शयूं जेके खाधे पीते जी शयूं आहिनि, ग़रीब जी पहुच खां त पहिरियां ई चढ़ियल आहियूं, पर हिते असांजा दुकानदार जेके आहिनि मिली भगत करे ऐं उन रमज़ान शरीफ़ जो ई फ़ाइदो वठंदे आम वापे जी शयूं जेके आहिनि हथ सां चोट चाढ़े छॾी अथनि। तव्हां गिहु ॾिसंदो त गिहु किथे पहुतो आहे, खंडु किथे पहुती आहे 170 ते पहुती आहे, जेका 140 खपंदी। मुर्गी रमज़ान खां पहिरियों 500 किलो खपंदी, उहा 800 रुपया किलो थी खपे। सब्ज़ी जा रेट ॾिसंदो त सब्ज़ी जा रेट आसमान सां ॻाल्हियूं था कनि। जेकर शरबत ॾिसंदो, शरबत जेको 3-4 यार उहो 600 रुपया थी वियो आहे। ऐं सब्ज़ी तव्हां वञी ॾिसंदो त सब्ज़ी जा रेट केतिरा मथे चढ़ी विया आहिनि। फ्रूट ॾिसंदो त फ्रूट आसमान सां ॻाल्हियूं थो करे। हिननि वधीक सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त वगण शहर अंदरि महांगाई ते कंट्रोल कराए ग़रीब मिसकिन आवाम खे रिलीफ ॾियारियो वञे। कैमरामैन उमर फारूक सां गॾु फतेह मोहम्मद अब्बासी, SS न्यूज़ वगण।